अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मलीर मां सरर मेमन जी ख़बर शामिल कंदासीं। अंजुमन गुलामिया गौसे आज़म पारां मेमन ॻोठ में सालियाने मरकज़ी गौसिया कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें नाले वारनि आलमन शेख अब्दुल क़ादिर जीलानी खे भेटा पेश कंदे संदन किरदार ऐं तालीमात जो ज़िक्र कयो। कॉन्फ्रेंस में साहबज़दा मुफ्ती उबैदुल्लाह जान नईमी, पीर अयूब जान सरंदी, मुफ्ती काज़ी मोहम्मद अहमद नईमी, मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी, मुफ्ती शफ़ाअतुल्लाह, मुफ्ती रसूल नईमी, सैयद अमजद शाह, सैयद यासीन शाह, सैयद आबिद शाह समेत मुख्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी अगवाननि इलाइक़े वासियुनि वॾे तादाद में शिरकत कई। कुरअंदाज़ी ज़रिए ॿिनि ख़ुश नसीबनि खे उमिरे जूं टिकटूं कोन ॾिनियूं। कॉन्फ्रेंस खां ख़िताब कंदे साहबज़दा मुफ्ती उबैद जान नईमी, मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी, पीर अयूब जान सरंदी ऐं ॿियनि आलमनि चयो त औलिया अल्लाह हमेशह ज़िंदा आहिनि। गौसे आज़म सभिनी वलियनि जो सरदार आहे। संदसि तालीमात, फ़िक्र ऐं शरीयत मोहम्मदी जी पाबंदी जो दर्स ॾिनो आहे। अल्लाह जे नेक बाननि पंहिंजे रब खे हिन दुनिया में राज़ी रखियो आहे ऐं दीन इस्लाम जी तबलीग कई आहे। हुननि माण्हुनि रब पाक जी सरबलंदी समेत हक़ूक़ुल आबाद जे अमल जो दर्स ॾिनो आहे। आम मुस्लमान खे पंहिंजी तबलीग जे ज़रिए रहनुमाई कई आहे। अॼु जे दौर में सुफ़िन बुज़ुर्गनि जी तालीमात खे आम करण जी ज़रूरत आहे त जीअं माण्हू हिक ॿिए सां मोहबत सां रही सघनि। हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी क़यामत ताईं वलियनि जो सरदार आहे। औलियाए अल्लाह जो ज़िक्र क़ुरान पाक में मौजूदु आहे। हू सिर्फ़ु पंहिंजे रब खां डिॼण वारा आहिनि। हुननि खे दुनिया जी का बि लालच न हूंदी आहे। असीं सिंधवासी पीरनि बुज़ुर्गनि सां मोहबत करण वारा आहियूं।